अहम ख़बर मूंखे ॾियूं गंबट खां। गंबट जे ख़ानगी अस्पताल में औरत हिक ई वक़्त 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। सोबो देरो वासिन औरत अस्पताल में 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त औरत 4 न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे जेके सेहतमंद आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया हूं। गंबट जी ख़ानगी अस्पताल में औरत हिक ई वक़्त में 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। सोबो देरो वासिन औरत अस्पताल में 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त औरत 4 न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे जेके सेहतमंद आहिनि। ॿिए पासे औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त हिक ई वक़्त 4 न्याणियुनि जे जनम ते ख़ुशी थी आहे। संदसि चवणु आहे त न्याणियूं अल्लाह जी नेमत हूंदियूं आहिनि। हुननि चयो त संदसि घरवारी 4 ॿारनि खे जनम ॾिनो जेके सेहतमंद आहिनि। अवांखे आगाह करे रहिया हूं। गंबट जी ख़ानगी अस्पताल में औरत हिक ई वक़्त 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। सोबे देरो वासिन औरत अस्पताल में 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त औरत 4 न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे जेके सेहतमंद आहिनि। ॿिए पासे औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त हिक ई वक़्त 4 न्याणियुनि जे जनम ते ख़ुशी थी आहे। न्याणियूं अल्लाह जी नेमत हूंदियूं आहिनि। हुननि चयो त संदसि घरवारी 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे जेके सेहतमंद आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया। ॿिए पासे औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त हिक ई वक़्त 4 न्याणियुनि जे जनम ते ख़ुशी थी आहे। न्याणियूं अल्लाह ताला जी रहमत हूंदियूं आहिनि। अवांखे हम ख़बर ॾेई रहिया हूं। गंबट में नाज़िन औरत हिक ई वक़्त में 4 ॿारनि खे जनम ॾिनो आहे। डॉक्टर जो चवणु आहे त औरत 4 न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे जेके सेहतमंद आहिनि। ॿिए पासे औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त हिक ई वक़्त में 4 न्याणियुनि जे जनम ते हुनखे ख़ुशी थी आहे। न्याणियूं अल्लाह जी रहमत हूंदियूं आहिनि। असां गंबट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ मेमन लाइन ते मौजूद आहे। जी मुमताज़। बिल्कुल सही मां ॿुधाईंदो गंबर जी निजी किसान मेडिकल सेंटर इसरा मेडिकल सेंटर में जेको आहे सोबे देरो वासन जेका औरत आहे नॉर्मल डिलीवरी जे दौरान जेको आहे हिक ई वक़्त 4 न्याणियुनि खे जेको आहे जनम ॾिनो आहे। ॿुधायां त जेको सोबे देरो जमील घरवारी खे जेको आहे तबियत ख़राब थियण सबबि जेको आहे निजी मेडिकल सेंटर दाख़िल कयो। हुते नॉर्मल डिलीवरी थी ऐं नॉर्मल डिलीवरी जे दौरान जेके 4 न्याणियूं आहिनि हिक ई वक़्त हुनखे जनम ॾिनो। मां तव्हांखे ॿुधायां त डॉक्टरनि जो चवणु आहे त पैदा थियल 4 न्याणियूं आहिनि। हुननि जी हिन वक़्तु जेको आहे तबियत मुकमल सिहतयाब आहे ऐं हुननि खे जेको आहे वार्ड में जेको आहे शिफ्ट कयो वियो आहे। ॿिए पासे जेको ज़मीन मंगल जो आहे हुनजो चवणु आहे त जेकी न्याणियूं आहिनि ख़ुदा जी तरफ़ां रहमत हूंदी आहिनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो हिक ई वक़्तु जेको आहे अलाह पाक असांखे 4 न्याणियूं अता कयूं आहिनि। जी ठीक है। न्याणियूं अल्लाह जी रहमत हूंदियूं आहिनि। बिल्कुलु नाज़रीन अवांखे हम ख़बर ॾियूं पिया त गंबट में औरत 4 न्याणियुनि खे जनम ॾिनो आहे।